अस्सलाम वालेकुम नाज़रीन, SS न्यूज़ सां गॾु मां आहियां हिरा अब्बासी। सभ खां पहिरियां हलंदासीं हेडलाइंस जी तरफ़। मुल्क में बिजली जो ब्रेकडाउन ख़त्म न थी सघियो। राति जो 10 वॻे बिजली बहाल थियण जो वक़्तु ॾिनो वियो। तवानाईअ वारे वज़ीर खुर्रम दस्तगीर जो चवणु आहे त सॼे मुल्क में बिजलीअ जी बहालीअ लाइ राति 10 वॻे जी डेडलाइन ॾिनी वई आहे। इस्लामाबाद, पेशावर, मुल्तान ऐं सखर में बिजली जुज़वी तौर ते बहाल कई वई आहे। वापडा ऐं के इलेक्ट्रिक खे बिजली न मिली आहे। कराचीअ जी ख़ासि अदालत राओ अनवार समेत नकीबुल्लाह क़त्ल केस जे समूरनि जवाबदारनि खे बरी करे छॾियो। अदालत फ़ैसिले में चयो आहे त प्रोसिक्यूशन जवाबदारनि ख़िलाफ़ इल्ज़ाम साबित करण में नाकाम रही। अॻूणे SP राओ अनवार जो चवणु आहे त अल्हम्दुलिल्लाह कूड़े केस जी पुॼाणी थी आहे। जेको मारियो वियो हुन जो नालो नसीमुल्लाह हो। अॼु अल्लाह ऐं अदालत इंसाफ़ कयो आहे। सुप्रीम कोर्ट पारां अटॉर्नी जनरल जी मुक़ररी न थियण ते हिकु भेरो ॿीहर कावड़ जो इज़हार। सुप्रीम कोर्ट चयो आहे त हुकूमत एॾी नाअहल आहे जो हिकिड़ो अटॉर्नी जनरल बि मुक़ररु नथी करे सघे। छा हुकूमत अटॉर्नी जनरल जी मुक़ररीअ ते कंहिंसां बारगेन करे रही आहे? वफ़ाक़ी हुकूमत भी PTI चेयरमैन इमरान खान ते हमले जी जांच लाइ JIT जोड़े छॾी। IG रेलवे राव सरदार खान खे वफ़ाक़ी हुकूमत पारां जोड़ियल गॾियल जांच टीम जो सरबराह बणायो वियो। जांच टीम में 5 ऑफिसर शामिल। कराचीअ जी सिटी कोर्ट में पसंदि जो परिणो करण लाइ आयल नारीअ खे वालिद गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। फायरिंग सबबि पुलिस एहलकार समेत 2 ॼणा शदीद ज़ख़्मी थी पिया। पुलिस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो। लाड़काणे में मुबैना घरू अणवणत तां मुड़ुस सिरोटा हणी ज़ाल खे क़त्ल करे छॾियो। रहमतपुर थाणे जी हद नज़र मोहल्ला में वाक़ियो। वारिसनि पारां जवाबदार खे गिरफ़्तार करण जो मुतालबो। नाज़रीन, हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़।